जेको महबूब जे दरता पिनी खैरात पलबो आ जेको महबूब जे दरता पिनी खैरात पलबो आ उन्हीअ जो रूह बे कहसा कदहीं भी को न रलबो आ। हबीब बिन मालिक जे नसीब में भलाई लिखला ॾेढड़ी अख सां निहारे चवे तो दिल में यार दिल त लुटे वे लुट ॾिती आई दिल साडी हुण कर गया हई माणा लुट ॾिती आई दिल साडी हुण कर गया हई माणा हुण कर गया हई माणा रूह असाडा विकणा दिल लुट ॾिती आई साडी हुण कर गया हई माणा मुझे हुजूर दे निहारे चवे तो हे सभई तवां जा मिट माइट चवन था त तवां पाण के अल्लाह जो आखिरी नबी सदरायो आ मुझे मुस्तफ़ा फरमायो सदक त तो सच चयो अना मुहम्मदुर रसूलुल्लाह बेशक अल्लाह जो सच्चो रसूल आया। उन हबीब बिन मालिक निहारे चयो ऐ अल्लाह जा नबी सदाइण वारा अज ॾींहं ताईं नबी जेको आयो आ को न को मौजज़ो खणी आयो आ भला तूं बि असांखे कुझु न कुझु ॾेखार असां कीअं मञूं त सच्चो नबी मुझे मुस्तफ़ा निहारे फरमायो अॻ में नबी मौजज़ा के खणी आया मां सिराज मुनीरा बणिजी आयो हा जेको घुरणो अथई सो घुर अज मां मुस्तफ़ा ॾियण ला तैयार हाँ। हबीब बिन मालिक आला अकुल ऐं ज़रफ़ वारो माण्हू आ यकदम सोचे फ़ैसिलो तो करे जादूगर हूंदो ज़मीन ते जादू हलाईंदो आसमान ते जादू कोन हलंदो चवे तो सोहणा अहिड़ो कुझु करे ॾेखार जेको आसमान मां हेठि अचे मुझे हुजूर फरमायो अचो अल्लाह तव्हांखे मक्को मदीनो नसीब करे जॾहिं मके पहुचंदो सफ़ा मरवा जे कुंड खां रस्तो निकिरंदो आहे हेॾो अबू लहब जो घर हेॾो अबू जहल जो घर साम्हूं हज़रत अब्दुल्लाह सुहिणे जो घर हिन पासे जबल अबू कुबैस आहे जंहिंते मुंहिंजा महबूब चढ़ी करे चंड जो निज़ारो ॾिसंदा हुआ हुजूर फरमायो अचो सभई गॾिजी जॾहिं सभई उन जबल अबू कुबैस ते पहुता मुझे मुस्तफ़ा फरमायो छो त राति 14 जी हुई हुजूर फरमायो घुर ऐं हबीब बिन मालिक चवे तो सोहणा चंड बीठो आहे चंड शाहिदी ॾे त तूं अल्लाह जो सच्चो रसूल आहे मुझे करीम मुस्तफ़ा आंगुर जो इशारो ॾिनो अल्लाह जे हुक्म सां अधु चंड अर्श ते अधु चंड मुझे हुजूर जे कदमनि में रब मोकिले छॾियो। हबीब बिन मालिक कंध हेठि करे उनखे अल्लाह हिकिड़ी न्याणी ॾिनी हुई पुट जो औलाद कोन हुयो न्याणी बि धड़ हेठे में साह कोन हुयो अॼु जे लफ़्ज़नि में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके इहो चवंदा आहिनि हे टुका छा जा लॻंदा आहिनि फालिज जी मरीज़ हुई या मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अहिड़ो मर्ज़ हुयो जंहिंजे करे टंगूं सुकल हुयूं दिल में ख़याल थो करे जंहिं महबूब हेॾो कर्म करे ॾेखारियो आहे उनखे अर्ज़ु कयां अञा दिल में ख़याल थो करे मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो ऐ हबीब बिन मालिक हिते त दीदार कई हाणे देर न कर ॻोठ वञ तुंहिंजी न्याणी तुंहिंजे दर ते तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे। हबीब बिन मालिक जो दिमाग़ वॼी वियो अञा मां ॻाल्हि कई कान्हे का अॻे ई सुहिणो ॿुधाए थो त तुंहिंजी न्याणी इंतज़ार करे रही आहे यकीनन अल्लाह जो सच्चो नबी आहे ऐं पंहिंजे फ़ौज खे काहे न की अबू लहब खां पुछई न की अबू जहल खां खणी कयईं जीअं यमन में पहुतो आहे नगारा वॼी विया त अची वियो बादशाह ईंदा हुया त नगारा वॼंदा हुया जीअं नगारा वॼी विया बादशाह बग़ैर कंहिंसां मिलण जे पंहिंजे मां महल जे तरफ़ वेंदो आहे जीअं महल जो दर खोलींदो आहे जेका डिडरीअ जी डिडरी न्याणी छॾे वियो हो उहा 14 जे चंड खां वधीक बीही पंहिंजे बाबा जो इस्तक़बाल रही आहे।
अब्बे खे ॾिसी करे भाकुर थी पाए, अब्बे खे प्यार थी करे न्याणी न्याणी हूंदी आहे, न्याणी न्याणी हूंदी आहे। मुस्लमान न्याणीअ जो क़दर कर, न्याणीअ सां प्यार कर। इहा न्याणी आहे भले 50 साल शादीअ खे गुज़री वञनि, न्याणीअ खे हिकिड़ी ॿकरी अबाणनि मां मिले, उन जी 7वीं पीढ़ी बि हुजे, केरु पुछंदो त हीअ किथां जी ॿकरी आहे, चवंदी मुंहिंजे अबाणनि जी निशानी आहे। ऐं जंहिं पुट जे लाइ न साहु थो वञे, बासूं बास अबो घर वेठो आहे, दोस्त अची विया, ॾे ख़बर हीअ बनी, इहा बनी बि मुंहिंजी आहे, हे बंगलो इहो बि मुंहिंजो आहे, इहा गाॾी इहा बि मुंहिंजी आहे। अबो जहिड़ो जाॻंदो घर वेठो आहे, हे चवे थो सभु कुझु मुंहिंजो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बेशक तूं पुट सां प्यार कर, पर मुंहिंजे मुस्तफ़ा न्याणीअ सां प्यार करे। तो असांखे ॿुधायो आहे त जेको न्याणीअ सां प्यार कंदो, मुंहिंजो रब बि राज़ी थींदो, मदीने जो घोट बि राज़ी थी पवंदो। अज़ीज़ा ने मन सिराजम मुनीरा, जियां हबीब बिन मालिक न्याणीअ खे ॾिठो, न्याणी भाकुर पाए चंबड़ी वई, पीउ पंहिंजे न्याणीअ खे चंबड़ी वियो, चवे थो अम्मा ॾे ख़बर ही रंग कहिड़ो आहे, चवे थी बाबा ही रंग ॿुधायई, जबल अबू कुबैस वारो रंग ॿुधायई। ओ मुंहिंजा बाबा ही रंग ॿुधायई या जबल अबू कुबैस वारो रंग। न्याणीअ ॾे निहारे चवे थो छा थी चवीं, चवे थी बाबा जिस्म मुंहिंजो हिते हुयो, दीद मुंहिंजी उते जबल अबू कुबैस ते बीठी हुई। ऐं बचड़ी छा थी चवीं, कीअं थी ॻाल्हि करी, चवे थी बाबा जे तोखे सम्झ में नथी अचे त मां थी ॿुधायई। सुहिणो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जीअं कमरे में दाख़िल थिया, मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो उन न्याणी पंहिंजे बाबे खे चयो, ओ मुंहिंजा बाबा जंहिं वक़्त में मुंहिंजो महबूब कमरे में आयो, तव्हां सभिनी जा कंध हेठि थी विया। चवे थो हा बचड़ी हेठि थी विया। बाबा हड़ई गॾिजी जबू अबल कुबैस ते हलियो, हा मुंहिंजी बचड़ी हलियासीं। बाबा तो मुतालबो कयो, महबूबन आंगुर मथे कई, बचड़ी ॻाल्हि त सची आहे। बाबा जीअं चंड कदमनि में आयो, तुझे दिल में ख्याल आयो, सॼो मंज़र मुझे रब मुझे आॾो अयां करे छॾियो। मां अखियुनि सां बि ॾिसी रही हुयसि, तुंहिंजे दिल वारो ख्याल बि ॿुधी रही हुयसि। ईअं मुझे करीम रब नज़र फरमाए, मुझे महबूब होॾां तो सां ॻाल्हाए, हीअं जो इशारो फरमायो त मुंहिंजो मुस्तफ़ा उते बि हुयो ऐं हिते मूंखे बि हथड़े सां वठी उथारियो आहे। बीठो जबल अबू कुबैस ते आ, बीठो जबल अबू कुबैस ते आ, हथड़े सां न्याणी यमन में उथारे रहियो आ। हे त मुंहिंजो मुस्तफ़ा, हे त मुंहिंजो मुस्तफ़ा। पर इन करे तो हज़रत उमर जो नालो वठां त जंहिंखे ॿुधण में थोरो शक हुजे न, हज़रत उमर वेठो मस्जिद नबवी में आ, हुज़ूर जे मिंबर ते वेठो आ। सहाबी इराक में जंग लड़ी रहिया आहिनि, उन जंग वारनि खे हज़रत उमर मस्जिद नबवी में वेही तो चवे, या सारिया अल जबल, या सारिया अल जबल। जबल जे हुन पासे निहारियो, दुश्मन था अचनि, जेकर मुस्तफ़ा सिराज मुनीरा जे निगाह जो नवाज़िल मस्जिद नबवी में वेही करे समय मैलन ते जबल जे परे पासे ॾिसी सघे थो, पंहिंजो आवाज़ पहुचाए बि सघे थो त मुंहिंजो मुस्तफ़ा जो ॻोठ हाजी मरहूम दोस्त मोहम्मद ॾाहिरीअ जे अंगण वारनि खे ॾिसी बि सघे थो ऐं ॿुधी बि सघे थो। दुनिया जी काई ताकत, दुनिया जो कोई मौरख जवाब लिखे त हज़रत उमर फारूक मस्जिद नबवी में वेही करे, हज़रत उमर से ग़ुलाम आहे या कोने, जवाब ॾियो। मुझे मुस्तफ़ा जो दीवानो, मुझे मुस्तफ़ा जो मुरीद भी आहे त मुझे हबीब जी मुराद भी आहे। मस्जिद नबवी में वेठो आ, जंगजू इस्लाम जा काथे इराक जे इलाके में था पिया लड़न, दुश्मन जबल जे पोएं पासे तो अचे,
वेठो मस्जिद नबवी में खुतबो मस्जिद नबवी में पे थो दे ॻाल्हाए वरी ओ उन्हनि याने वेठो साम्हूं आहे हिननि खे बि ॾिसे थो पियो ओ सवे मैल वारनि खे ॾिसे थो पियो न रुॻी ॾिसे थो पियो सोच हज़रत उमर खे यकीन आहे चवे थो या सारिया अल जबल या सारिया अल जबल ऐं सारिया जबल जे परे पासे हाणे हिते हज़रत उमर आवाज़ थो पियो करे इहो आवाज़ लाउड जे ज़रिए न टेलीफोन जे ज़रिए न जो मुझे मुस्तफ़ा जे सिराज मुनीरा जे निगाह जो कमाल आहे जंहिंते सिराज मुनीरा जे नूर जी नज़र पवंदी आहे उहो नंढड़ो आवाज़ मदीने में कढंदो आहे त ग़ुलाम उन जो आवाज़ इराक ईरान शहर में ॿुधंदा आहिनि उहो ॿुधंदो बि आहे ॿुधाईंदो बि आहे ॾिसंदो बि आहे मदद कंदो बि आहे हज़रत उमर मदीने में वेही करे इराक ईरान में पंहिंजे जंगजून जी मदद करे सके थो ऐं करे ॾेखारियई त मुंहिंजो मुस्तफ़ा त इमामुल अंबिया असां हीणनि जा सॾड़ा ॿुधी छो न असांजा सॾड़ा वर्णाईंदो मुंहिंजा दोस्तो मांदी थी न मारुई मांदी थी न मारुई तुझो अल्लाह जो आहे सवन वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंजिल आहे उहो ई मालिक आहे जेको माग पहुचाई दुई मारुई मुझो मुस्तफ़ा दूर ना है जो मुझो हुजूर दूर है न खुदा तो खां दूर आ न मुस्तफ़ा तो खां दूर आ जंहिं मुझे महबूब सां प्यार कयो आ अल्लाह उनखे एतरी इज्जत ॾेई छॾी आ सॼी दुनिया मुखालिफ़ थिए पर मुझे सुहिणे उमर जे शान में तिर जेतिरो बि फ़र्क़ु नथो अची सघे जॾहिं ग़ुलाम जे शान में तिर जेतिरो फ़र्क़ु नथो अची सघे सहाबी पोयों हलण वारा जॾहिं पोयों हलण वारनि जे इज़्ज़त में तिर जेतिरो फ़र्क़ु नथो अची सके त पोइ जेके कुल्हड़नि ते चढ़ण वारा ॿुधा त उन्हनि जे इज़्ज़त में केरु फ़र्क़ु आणे सघे थो ऐं मुस्लमान होश कर मुस्लमान होश कर मुंहिंजो मुस्तफ़ा आयो आहे उन दुनिया खे रंग मुझो हुजूर आयो दुनिया के रंग लायो मुझे आका अचण सां मुझे हबीब जी कम अचण सां विख विख तव्हां असांजे लाइ जन्नत जो रस्तो खोलींदी थी वञे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अचण सां अम्मा हलीमा जंहिं वक़्त में झोल में आयो अम्मा हलीमा छातीअ सां लायो मुझे हुजूर सॼे पासे अम्मा हलीमा जो खीर पीतो मुझे हुजूर खे जॾहिं खॿे पासे अम्मा हलीमा कयो मुझे आका खीर न पीतो रुगी उन ॾींहुं न जेस ताईं मुझो हुजूर खीर पियंदो रहियो सॼो ई पासो पियंदो रहियो खॿो पासो न पीतई एतिरो त ॿुधई अॻिते बि सजण साईं जे ग़ुलाम खां ॿुधो अॻिते मामिलो छा आहे मुझो हुजूर अचण सां ॿुधाए रहियो आहे त क़ुरान तव्हां 40 साल पोइ ॿुधंदव त इन्नल्लाह यअमुरु बिल अदल वल इहसान क़ुरान हुकुम थो ॾे अमर थो करे अदल जो ऐं इहसान जो मां मुस्तफ़ा कुरान पढ़ी पो न ॿुधाइण वारो मां त पढ़ी पोइ आयो हां मां तव्हांखे अचण सां थो ॿुधायां त अदल हीअं कबो आहे पंहिंजो हक़ पाण इस्तेमालु कबो आहे भाउ जो हक़ भाउ जे लाइ छॾे ॾिबो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजे मुस्तफ़ा अचण सां तो असांखे सबक़ ॾिनो पंहिंजो हक़ खा जेको रब ॾिनो अथई ॿिए जे हक़ में ॿिलो थी अखियूं न विझ हुजूर जो ग़ुलाम हई हुजूर जो दीवानो हई त ॿिए पंहिंजे भाउ जे हक़ में अखियूं न विझ उहो बनीअ जे सूरत में हुजे बुह जे सूरत में हुजे गाह जे भरीअ जे सूरत में हुजे ज़रूरी न आहे त अखि न विझण मां मुराद का तुंहिंजी टी हुजे उन खां त ख़ुदा दुश्मन खे बि पनाह ॾे पर कंहिं मुस्लमान भाउ जे बुह जे भरीअ में बि अखि न विझ जेका रब पंहिंजी ॾिनी अथई उहा पंहिंजे मेंह खे चार ओ राति जो पाणीअ ते वञी ऐं चीच सां नुड़किड़ी कयां थोरी विच मां कयां ख़बर न पए जो ॿारड़ो मखिजी पए छो ॿारड़ो मखिजी वेंदो गाह साओ थींदो ओ चरीअ जा पुट तुंहिंजो गाह साओ त चीचड़ीअ सां थींदो पर तुंहिंजे मेंह जो जर गाह ते न आहे जर मुंहिंजो रब जारी करे छॾींदो आहे
तू सवा मण छटींदो हुई 100 मण मुंहिंजो रब कंदो आहे जेको 100 मण मां 100 मण करण ते क़ादिर आहे उहो तुंहिंजे ॿिए जा बुख ते बि जर खोलण ते क़ादिर आहे। ओ मुस्लमान ॿिए जे हक़ जे वेझो न वञ इहो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो फरमान अथई। अञा चवण दे मूंखे बसि आख़िरी जुमिलो चयो था अॼु दिलि थी चवे रुॻी क़ुर जा तव्हांखे नुक्ता ॿुधायां। ऐं मुस्लमान मूंखे जवाबु ॾे हिकिड़े मिंट लाइ जवाबु ॾे अल्लाह जे क़ुर खे छा चइबो आहे? चओ अल्लाह जो कलाम छा चइबो आहे? वरी चओ छा चइबो आहे? अल्लाह जो कलाम जंहिंजो कलाम हूंदो आहे पहिरियों दफ़ो उहो केरु ॿुधाईंदो आहे? चुप थी वियो न, चुप थियणो पवंदो न। अंत बहर दी ख़बर न काई रंगी रंग बनाया अंत बहर दी ख़बर न काई। कच्चो हई छॾे थो मतां वुज़ू टुटी पवई। ए इश्क जूं ॻाल्हियूं आहिनि हिते वुज़ू खपे हिते वॾी दिलि खपे हिते जिक्र खपे हिते बसि फ़िलहाल तरस भिरावड़ जो इलाइक़ो आहे थोरो मिड़ई रियायत हुजे। अज़ीज़ाने मन क़ुर करीम कंहिंजो कलाम आहे। अल्लाह फरमायो क़द जाअकुम मिनल्लाहि नूर व किताबुम मुबीन। बेशक अल्लाह जे तरफ़ां कंहिंजे तरफ़ां अल्लाह जे तरफ़ां तव्हां ॾे आयो नूर ऐं रोशन किताब नूर ऐं रोशन किताब आया 2 सूरतूं 2 मोकिलण वारो वरी चओ मोकिलण वारो आया बि ॿई उन हिक जे तरफ़ां आया बि हिक जे तरफ़ खां अचण वारियूं सूरतूं 2 अचण वारियूं सूरतूं 2 मोकिलण वारो हिकिड़ो आहे। मगर गौर त कर ज़रा गौर त कर जेकॾहिं इश्क जे ज़ुबान में चवंदे त दिलि खोले हनीफ़ मुग़ल ॿुधी छॾे जॾहिं अल्लाह जो कलाम हरफनि जे सूरत में आयो त उन क़ुर चवरायो जॾहिं अल्लाह जो कलाम इंसानी सूरत में आयो त मुस्तफ़ा मेहरबान चवरायो। कलाम मुझे रब जो आ सूरतूं 2 खोले थो ॿुधायई सूरतूं 2 हिकिड़े खे बनायई बयान कंदड़ हिकिड़े खे बनायई इल्म रखंदड़ सूरतूं 2 हिकिड़ी सूरत जेका हरफनि वारी सूरत उनखे हरफनि ताईं महदूद रखी चई वनज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै। ही उहो किताब आहे जंहिंमें हर शइ जो बयान मौजूद आहे। मौला हिन किताब में त बयान आहे इन बयान जी हक़ीक़त कंहिं वटि आहे उन जो इल्मु कंहिं वटि आहे। रब चयो मदीने ॾे निहार मके ॾे निहार मां रब ऐलान थो कयां व अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैक अज़ीमा। इन क़ुरान में हर शइ जो बयान आहे हर शइ जो इल्मु मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ात वटा। चओ त दलील ॾे चओ त दलील ॾे मां तोखे दलील ॾेई ॿुधायां। क़ुरान बयान कयो अक़ीमुस्सलात आतु ज़कात क़ुरान ख़ामोशी अख्तियार करे छॾी निमाज़ क़ाइमु कयो। केॾी महिल पढ़ंदे क़ुरान जवाबु कोन ॾिनो केॾी महिल पढ़ां क़ुरान चयो तुंहिंजे क़ुरान जवाबु न ॾिनो घणा टाइम पढ़ां क़ुरान जवाबु कोन ॾिनो। जॾहिं क़ुरान जवाबु न ॾिनो उन चयो मूं बयान कयो आहे हक़ीक़त लाइ काॾे वञा चए मूं ॾे न अचो अल्लाह जे महबूब ॾे हलियो वञ। मुझो कम बयान करना हकीकत बुधाइण उन महबूब जो कम ड्रोड़ी आयासीं या रसूल अल्लाह। कुरान चवे थो निमाज पढ़ो किए पढ़ो हुजूर फरमायो सिजल थे जो 3 फर्ज पढ़ इशा में 4 फर्ज पढ़ फजर में 2 फर्ज पढ़ बे पहरिया में 4 फर्ज पढ़ टे पहरिया में 4 फर्ज पढ़। मुझे हुजूर खोले खोले बुधायो सूरतूं 2 आयूं जेको हरफन में आयो उन बयान कयो जेको सूरत में आयो उन हकीकत के ज़ाहिर कयो आ।
अञा खोले चवां, अञा खोले चवां, ॿुध रब जो क़ुरान जेको हरफन में आयो उन हरफन में ॿुधायो वहुदौ रहमतौ व बुशरा लिल मुस्लिमीन। जेको हरफन में आयो उन चयो हिदायत बि आहे, मां आयो हाँ हिदायत भी, मां आयो हाँ ख़ुशख़बरी भी, मां रहमत बणिजी आयो हाँ पर रुगी मुसलमाननि जे लाइ। जेको सूरत में आयो उन जे लाइ रब फरमायो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा व मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। जेको अल्लाह जो कलाम हरफन में आयो उन जी रहमत मुसलमाननि ताईं, क़ुरान जी गवाही। पर जेको अल्लाह जो कलाम सूरत इंसानी में आयो उन जी रहमत कायनात जे ज़र्रे ज़र्रे में। अॼु इंडिया जा सिख भी चवनि था त मुस्तफ़ा रुगी तहां जो नाहे असांजो भी आहे। ॿुधो न तव्हां, इंडिया जे नान मुसलमान जा जेके अॻुवान आहिनि केॾियूं वॾियूं तक़रीरूं करे चवनि था त मुसलमान जो दिमाग़ ख़राब आहे या क़ुरान जो अक़ीदो छॾीनि या असांखे अलॻि न सम्झनि। छो चवनि था हुज़ूर जी ज़ात रहमत लिल आलमीन बणिजी आयो आहे, असां बि आलमीन में हो, यानी मुंहिंजे महबूब जो उहो शान आहे जो ग़ैर बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे रहमत में उम्मीद रखियो वेठा आहिनि। अॻिते मर्ज़ी मालिकन जी आहे, अॻिते अरे लोगो तुम्हारा क्या, मैं जानू मेरा खुदा जाने। असांजो वधीक न वञे, मालिक जाने, मालिक जो निज़ाम जाने। लेकिन जेको सूरत हरफन में आयो उहो बयान बणिजी आयो, जेको सूरत इंसानी में आयो उहो सॼो हक़ीक़त बणिजी आयो। ऐं मुसलमान मुंहिंजो मुस्तफ़ा आयो आहे, दुनिया खे रंग लायो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जा दीवाना हुज़ूर जे आमद जो मक़सदु सम्झ, मुंहिंजो मुस्तफ़ा उंदाहीअ खे रोशनीअ में तब्दील करण आयो आहे, ज़ुल्म खे ख़त्म करे हक़ जो झंडो बुलंद करण आयो आहे। मको भी साॻियो आहे, मदीनो भी साॻियो आहे। मके जा माण्हू, मके जूं गलियूं, मके जा माण्हू नियाणियुनि ॼमण ते मातम कंदा हुया, नियाणियुनि खे ज़बह कंदा हुया, नियाणियुनि खे खॾनि में उछलाए दफ़न कंदा हुया। रुगी हिकिड़ो दफ़ो सिराज मुनीरा चयो त जंहिंखे रब ॿ नियाणियूं ॾे उहो ॿ नियाणियूं ताते जवान करे पंहिंजे अल्लाह जे रज़ा लाइ उन्हनि जी शादी कराए, मां मुस्तफ़ा लिखी थो ॾियांव मुफ़्त में उनखे जन्नत। उहो ई मको, उहो ई गलियूं, उहो ई माण्हू रोन पैदा या रसूल अल्लाह मूंखे हिकिड़ी नियाणी आहे, दुआ कयो त रब मूंखे ॿी बि नियाणी ॾे। मको भी साॻियो, माण्हू भी साॻिया, सभु कुझु साॻियो, पर चो सिराज मुनीरा जे हिकिड़ी निगाह दिलनि जी ओता कई बदिलाए छॾी, तक़दीरूं बदिलाए छॾियूं। रुगी उन्हनि जूं न। अॼु 1400 साल गुज़री विया, अॼु नौजवान कराची मिलनि में थो कमाए, मज़दूरी थो करे। अबा ॾे ख़बर, मज़दूरी थो करे शादड़ी कई अथई, चए थो पहिरीं मां न कंदुसि, मुंहिंजो बाबो कुराड़ो आहे, मुंहिंजी अम्मा कुराड़ी आहे, मुंहिंजी भेनड़ी जवान आहे, पहिरीं मां पंहिंजे भेण जी शादी कराईंदुसि। हे ॾाजो भेण जे लाइ गॾु थो कयां, हे पसीनो पंहिंजे भेण जे लाइ थो वहायां, हे जिस्म जो खून पंहिंजे भेण जे लाइ थो ॾियां। त मां एतिरा पैसा गॾु कयां जो मुंहिंजे भेण खे ॾाजो ॾियां, मुंहिंजे भेण खे को तानो न ॾे। अॼु भेण जे लाइ भाउ जेको पसीनो वहाए रहियो आहे, जेको खून ॾेई रहियो आहे, अबो अमा त अबो अमा, हे कंहिंजो कमाल आहे? चओ मुंहिंजे मुस्तफ़ा जे 1400 साल अॻु वारे हिकिड़े ऐलान जो कमाल। जंहिंजे हिकिड़े ऐलान दुनिया जूं तक़दीरूं बदिलाए छॾियूं। उन मुस्तफ़ा जो शान छा हूंदो, उन मुस्तफ़ा जे शान जी तोखे मूंखे कहिड़ी ख़बर। अल्लाह ई चई छॾियो वरफ़अना लक ज़िक्रक, ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे शान खे एॾो बुलंद करे थो छॾियां। जंगलनि में, जरनि में, बहरनि में, शरनि में, शहरनि में, अर्श ते, फर्श ते, अरब में, अजब में, अंग्रेज़नि में, सिंधनि में, पठाणनि में, जिथे किथे मुंहिंजा महबूब रुगी तुंहिंजो जअल तो ज़िक्र क ज़िक्री, मां तुंहिंजे ज़िक्र खे पंहिंजो ज़िक्र करे थो छॾियां।
अल्लाह चयो ऐं बानो याद रखी छॾियो मुंहिंजो मुस्तफ़ा ख़ुदा ना है, मां ख़ालिक आहियां, मुंहिंजी मख़लूक आहे, पर इहा बि पक रखो मुस्तफ़ा ख़ुदा ना है पर पंहिंजे ख़ुदा खां जुदा भी ना है। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। तव्हां सां सभिनी खे मुंहिंजे बेनियाज़ रब जी ज़ात सुणे हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत ऐं शरीयत जे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजो दोस्त आहे अली मोहम्मद ड्रखण आयो आहे, अल्लाह सलामत रखे। इन करे तुंहिंजी पसंदि कोन थो चवां जो माशाअल्लाह भले नात खान उहा नात पढ़ी छॾी आहे, इन करे उम्मीद आहे त इंशाअल्लाह हाणे तव्हां नाराज़ न थींदो, छो त सभु कंहिंखे न बसि हाणे वरी ॿिए दफ़े मां ॾिसो 11 थिया अथव 11 ॿुध तकिड़ो ईअं थो ॻाल्हाईं ॼण 8 बजे मूंखे विहारियो अथई। हे त ॿाहिरियां महिमान हा मूं चुप कई, न त थकल पोड़ो माण्हू यको हेतिरा कलाक कोन वेहा हा, पर मूं ॿाहिरियां महिमान माशाअल्लाह ॿोली ॾाढी सुहिणी ॿुधायनि, दिलि ठरी पई। इन करे असां चयो त मज़े सां ॿुधो, मूं दिलि खोले यकीन कयो, तव्हां सां दिलि खोले तव्हांखे हुज़ूर जो शान ॿुधायो थो। जेके लोह कुटी न लोहार तनखे कहिड़ो क़दुरु सोन चुको। हिकिड़ी नात ठीकु, हाणे उहा कहिड़ी ॿुधायांव तव्हां ॿुधायो। मूंखे त सभु हो सभु को पंहिंजो असुलु ज़ाहिर कंदो आहे न। है तू न जे पहुची हाँ त दर दर ठुकरा इनहा, आका जे न पहुची हाँ त दर दर ठुकरा इनहा, भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इनहा, सब कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। है तू जे न पहुची हाँ त दर दर ठुकरा इनहा, भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इनहा, हे कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। कहिड़ो असां जो हालो हुजे हाँ, हालो हुजे हाँ, कोई सहारो कौन सुझे हाँ, कौन सुझे हाँ। हाय रस्तन ते प्यारो ला इनहा, रस्तन ते प्यारो ला इनहा, गिले घटने में घुमा इनहा, पर कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। है जे तू न पहुची हाँ त दर दर ठुकरा इनहा, भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इनहा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। अगियन नबियुनि जे उम्मत वांगुरु, उम्मत वांगुरु, अगियन नबियन जे उम्मत वांगुरु, उम्मत वांगुरु। रब न बणायो भोलो ऐं बांदर, भोलो ऐं बांदर, ऐं हिक ॿिए खे छा ॿुधायूं हाँ, हिक ॿिए खे छा
ॿुधायूं हां शक्लियूं ॾिसी पिया शर्मायूं हां ही कुर्ब तुंहिंजा प्यारा मिठड़ा मदीने वारा ही कुर्ब तुंहिंजा प्यारा मिठड़ा मदीने वारा चओ जे तू न पहुची हाँ त दर दर ठुका इनहा भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इनहा ही कुर्ब तुंहिंजा प्यारा मिठड़ा मदीने वारा ही कुर्ब तुंहिंजा प्यारा मिठड़ा मदीने वारा। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उथी भी हो हुजूर ते सलाम पढ़ी दो।